मौलाना मंसूर अहमद में गल पियो चए त मुंहिंजो पीउ धनार हुयो, ॿकिरियूं चारींदो हो, रिढूं चारींदो हो। धनार जो पुटु, सभु चओ सुभान अल्लाह। ॿकरार जो पुटु, जीअं जो अमेरिका, बर्तानिया, दुबई, कतर, पूरी दुनिया में फोनूं थियूं अचनि सी असांखे टाइम ॾियो, तव्हांजो सॼो ख़र्चु असां था बर्दाश्त कयूं, महिरबानी कयो कुझु असांखे टाइम ॾियो। असांजो वाले साहब कुर्मी हो, हारी वांगे असांजी इज़त न आहे। हिकु हिकु तारीख़ जे लाइ 50-50 माण्हू फोनूं कंदा आहिनि। अॼु बि ज़रे घटि न आयो हुउसि हेॾे, वरी मां चयो त वरी कावड़ी न वञे, मस ठहिया। सो बाबा मक़सद इहा क़ुरान जी, अॻिते कब्र में क़यामत में इहा तालीम कम ईंदी, अंग्रेज़ी तालीम कम न ईंदी। बाबा पीउ जे कब्र ते जेकर को डॉक्टर वञी ABC पढ़े या खटाइए खटाए पगाइए पगाए सवाब थींदुसि पीउ। पर जेकर अबे जी कब्र ते पुटु वधीक क़ुरान नथो पढ़ी सघे, रुगो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़े, तॾहिं बि उनखे फ़ाइदो थींदुसि। तव्हां ॿुधो न आहे, हिकिड़ो अल्लाह जो नबी वञे पियो, हिकिड़ी कब्र वटां जो गुज़र थियुसि त कब्र में बाहि पई भरे, वरी वापसि जो मोटियो त उहा साॻी कब्र जन्नत जो बाग। रब खे अर्ज़ु कई, या अल्लाह छा माजरा आहे, सवेल मां गुज़रियुसि त हिन कब्र में बाहि पई भरे, हाणे बाग। रब फरमाए न कब्र वारे जो नंढड़ो बचड़ो आहे जंहिंजो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी आहे। या बिस्मिल्लाह कुरान में भी आए, अॻियनि किताबनि में भी, तौरेत इंजील ज़बूर में भी बिस्मिल्लाह हुई। रब फरमाए न जो बच्चो अॼु मदरसे में दाख़िल थियो आहे, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम पढ़ी अथई। तव्हांखे ख़बर आहे नंढड़ो ॿार मस्जिद में ईंदो आहे, पहिरें पहिरें त उस्ताद हुनखे बिस्मिल्लाह पढ़े, पोइ अलिफ बा ताज़ा। मां रब खे हया थो अचे, जंहिंजो बच्चो मुंहिंजो नालो थो वठे, मां हुनखे अज़ाब कीअं कयां। हिन जे बच्चे जे बिस्मिल्लाह पढ़ण जे करे हिन जे पीउ जे कब्र खे रब जन्नत जो बाग बणायो आहे। सैदो बाग जा मुस्लमानो, हाणे मां तव्हां खां पुछां थो, जंहिंजा बच्चा क़ुरान जा हाफ़िज़ बणिजी वञनि, आलिम बणिजी वञनि, तव्हां ॿुधायो त उन्हनि जे वालिदैन जे कब्रुनि जो छा मक़ाम? अॻिते तालीम हीअ करणी आहे, मक़सद इहो अथव, मक़सद खे वठो पोइ ज़रूरत।